जावेद उस्मान बेजारानी की रिपोर्ट मूजिब कश्मीर में 15 ॾींहं अॻु अगवा थी वियल सागर कुमार जी ॾोहारियुनि पारां ज़ंजीरुनि सां जकड़ियल वीडियो सोशल मीडिया ते वायरल करे छॾी आहे। वीडियो में ॾिसी सघिजे थो त ॾोहारी मुग़वीअ मथां तशद्दुद पिणु करे रहिया आहिनि। मुग़वी सागर कुमार पंहिंजे वाट्सन खे वीडियो में चई रहियो आहे त मुंहिंजी आज़ादीअ जा ॾोहारियुनि खे 10 करोड़ ॾेई मूंखे आज़ाद करायो, ॿी सूरत में ॾोहारी मूंखे मारे छॾींदा। हुन जो वधीक चवणु आहे त हथियारबंद मूंखे बलूचिस्तान तरफ़ खणी आया आहिनि, हिते मां बीमार थी पियो आहियां। मुग़वी सागर कुमार 15 ॾींहं अॻु नामालूम 8 खां वधीक हथियारबंदनि हथियारनि जे ज़ोर ते विच शहर मां अगवा कयो हो, जंहिंखे हिन वक़्त ताईं ज़िले कश्मीर कंधकोट पुलिस बाज़ियाब न कराए सघी आहे। मां सागर पुट इंद्रलाल पंहिंजे भाउ अबे हरन खे अर्ज़ु थो करां, महिरबानी करे मुंहिंजी तो जान छॾायो। हे 10 करोड़ घुरनि वेंदा, इन्हनि खे 10 20 चवनि 20 बि ॾियो, महिरबानी करे मुंहिंजी जान छॾायो, महिरबानी करे मां हिते बलोचिस्तान में पियो आहियां, हिते पाणी कोड़ो आहे, मां बीमार थी पियो आहियां, पानी कोड़ो मां बीमार थी पियो आहियां, मां न मार ॾींहुं राति मांखे मारनि था, महिरबानी करे मुंहिंजी जान छॾायो, महिरबानी करे मां मिट माइटनि खे अर्ज़ु थो करां, महिरबानी करे मूंखे तो जान छॾायो, न ते मूंखे मारे छॾींदा, मारे छॾींदा।